रहीम। उठ वेरी ओठार वेरी वेरी थियड़ में ॾेर। उठ वेरी ओठार वेरी वेरी थियड़ में ॾेर। चौथों वेरी वाह थियो जंहिं लटिया पुन्हूं पेर। पंजूं वेरी सिज थियो जंहिं उल्हे कई अवेर। छहों वेरी छपर थियो जंहिं सवां कया न सेर। सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी अवेर। वाहेरे जी वेर छुलूं करियां छपरें। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सुरदेसीअ में ससुईअ जी हिकु बेबहा इंतहा जी जफ़ाकश कोशिश जुहद बयानु कयो आहे। हालात हाज़िरा में इंसान जूं वधि में वॾियूं परेशानियूं समाजी सियासी ऐं माशी परेशानियूं बुख बदहाली बेरोज़गारी जेकॾहिं न करणु चाहे त हज़ारें सबब, जेकॾहिं करणु चाहे त हज़ारें गस हज़ारें रस्ता। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई चवे थो छा हिकिड़े फ़र्द सां इन खां वधीक परेशानियूं थी सघंदियूं, इन खां वधीक मसइला थी सघनि था जेके ससुईअ सां हुया। कहिड़ा? उठ वेरी ओठार वेरी, उठ बि वेरी, उठ बि दुश्मन, ओठार उठनि वारा बि दुश्मन, वेरी थियड़ में ॾेर, ऐं जेके संगायता ॾेर हुया उहे बि दुश्मन। चौथों वेरी वाह थियो जंहिं लटिया पुन्हूं पेर। कुदरत बि महिरबान कोन्हे, जेको वाह लॻो उन बि मंज़िल ॾांहुं वञण वारा जेके पेर हुया उहे लटे छॾिया। पंजूं वेरी सिज थियो जंहिं उल्हे कई अवेर, ऐं सिज बि जेको आहे सो पंहिंजी वसां कोन घटाई, उन बि दुश्मनी कई जो एॾी ततल धर तती हुई जो सिज बि जेको आहे देरि सां लथो। छहों वेरी छपर थियो जंहिं समा कया न सेर, ऐं हीउ जेको जबल आहे न इन बि चङाई कोन कई, इन जा जेके वकड़नि ऐं वंगनि वारा जेके रस्ता हुया उन सिधा करे कोन ॾिना। सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾी अवेर, ऐं चंड बि ॾुख ॾिना जो महल सां उहो उभरियो कोन, न त सोजरो थिए हा त आउं जेको आहे सो पुनल खे ॻोल्हण में मूंखे सहूलियत थी पवे हा। वाहेरे जी वेर, ऐं इहो उहो टाइम हो जॾहिं पखी पंहिंजे घरनि ॾांहुं पिया अचनि, पंहिंजे बचनि ॾांहुं, पंहिंजे सुकून वारी जॻह ॾांहुं पिया अचनि, पर इहे जेतिरा मसइला हुया, जेतिरा ॾुख हुया, उते ससुई छा पई करे? वाहेरे जी वेर छुलूं करियां छपरें। इन्हनि सभिनी ॾुखनि जे हूंदे आउं छुलूं करियां छपरें, आउं हलंदी पई वञा इन्हनि गसनि मां, इन्हनि ॾुखनि जे हूंदे, इन्हनि तकलीफ़ुनि जे हूंदे छुलूं कंदी जेको हलंदी पई वञा पुनल जे तरफ़।